हमारे चैनल को अवश्य सब्सक्राइब करें और नए अपडेट्स सबसे पहले पाने के लिए इस बेल बटन को दबाना न भूलें। ज़मीनूं ख़लक़ियूं तोड़े बिन टोलन कुल अल्लाह अल्लाह समंद सारा हिंदावा संधन सारा हिंदे साहिब के अल्लाह देयो जा कायकन एक ॾींहुं हज़रत हबीब रब जा पंहिंजे घर वाराम अजीबन आयो इतवाफ़ अल्लाह जो वटा मिठन महबूबन तो खया ओ बार उम्मत जायला ज़ामिन संदो ज़ईफ़न खया बार उम्मत जायला ज़ामिन संदो ज़ईफ़न कया बार उम्मत जाला वो ज़ामिन सदो ज़ईफ़न निदो साण नेड़न आउन गंद सदा फिल बेस में तुंहिंजे खे उम्मतन तॾे उम्मती उम्मती करे उठिया हज़रत मजा हुजरन वञी कंहिं जबल गार में सजदो कयो सजणन ओ आया ओ यार फदरायला आवो जेके चारी यार चवन यार फदरायला चारे यार चवन आया यार फगराला ओ चारे यार चवन बीबिया बनाला संदी हकीकत हो तन तो को ॾिठो रसूल रब जो सरदार बिन जहानन अर्जनो जवाब बीबीअ ते अहिड़नि अल्फाज़नि
हितां उम्मती उम्मती करे उथिया हज़रत मजा हुजरन पहुचे दिया निकतान शहर खां चारई यार चवनि विचां गॾियो वाट में राही मंजरहनि पुछाऊं सतह बकराण कना सदी हक़ीक़त होतनि तो को ॾिठो रसूल रब जो सुहिणनि सूरतनि में ओ बि ओ बकराण बयान जो अला अॻियां सुहागन ओ बि बकराण बयान जो अला अॻियां सुहागन बकराण बयान जो अला ओ सुहागन गरमा आवाज़ प्याचन अल्लाह जाने केर सचो आहे कहिड़नि कबीलनि मिरूह हिन माग जा जेके जानवर रहनि मग जबलनि से चरण पीअनि था पीन कीअं न कीअं मोटो घर अचनि अचूं बकरियूं मुंहिंजूं न को खीर ॾियनि घोड़े चढ़िया न जबल गार ते चारई यार चवनि बगर सिद्दीक़ रोई ईअं चयो अहिड़नि अल्फाज़नि त मूं जेके इबादतूं सखावतूं कयूं आगे जे अमरनि तन सभनि जो अज़ूरो बख़्शियो तुंहिंजे खे उम्मतनि कबूल न कया आगे जे अमरनि कबूल न कयो आगे जे अमरनि जो कबूल न कयो आगे जे अमरनि मोगला बीबी फातिमत ॾे जेका हुई सरताज सभनि
हली सवारी सेक मां जलद घणो जौसन अची हाल ॾिठाई मोहम्मद मीर जो पंहिंजे साण अखियनि तॾहिं रोई चयाई पंहिंजे पीउ खे अहिड़नि अल्फाज़नि अब्बास पुरतम शुक्रानो बि आदत असां सभनि न त हाणे डूंगर ॾुख जा था किरियो पढ़ण पवनि अथम अफ़सोस इमामनि जो ला शहादत शहीदनि मौला माफ़ करिए तूं बाधाए बाननि दुआ घुरी दरगाह में बीबी फातिमत ज़ोहरनि कुझ करई रब सां मौलो जो मुल्कनि कर बख़्शीस उम्मती बाबे जन खे मूं सतीअ जे सबबनि कादुर छो क़बूल कयो अर्ज़ संदो अदीबनि मौले मलक मोकिलियो आयो लही खां अरसनि अजीबी छो अदब सां ॿधी खे बाहुनि न छुटी उम्मत तुंहिंजी थी आजी आशिकनि सैफल चवे साह ॾियां त पहिरां दिए फिरियनि जो सलातूं नबी करीम सरवर ते अलाहुम्म सलम सल्लू अलैहि लखे किरोड़ पदमन मोहम्मद मीर जा पढ़न कलमू करीमा